नाज़रीन ताकि ॿुधाईंदा हलूं त जोही वेझो ॻोठ गुल मोहम्मद शाहानी जे रहवासियुनि जो शाह हसन पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ शाह हसन थाणे जे अॻियां एहतिजाज। कवरेज ते पहुतल सहाफ़ियुनि सां SHO अली गोहर लुंड पारां मुंहुं मारी कैमराऊं फुर कयूं वयूं। ख़बर मूजिबि गुल मोहम्मद शाहानी जे रहवासियुनि जो शाह हसन पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ शाह हसन थाणे जे अॻियां एहतिजाज करे नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते ॻोठाणनि हमल शाहानी, मेवो शाहानी ऐं ॿियनि सहाफ़ियुनि आॾो दाहींदे चयो त पुलिस मुख़ालिफ़नि खां पैसा वठी असांजे घर में घिड़ी चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल करे राति जो 3 बजे असांजे घर में घिड़ी असांजे हमराह खे खंभे वई। पुलिस बिना के लेडीज़ पुलिस असांजे घरनि में घिड़ी मेवो शाहानी खे गिरफ़्तार कयो। हिननि चयो त पुलिस गिरफ़्तार कयल मेवो शाहानी जे खीसे मां पैसा कढी वई ऐं सख़्तु तशदुद करण खां पोइ सुबुह जो ॻरी रिश्वत वठी आज़ादु करे छॾियो। ॿिए पासे सहाफ़ी रांझण जमाली ऐं इस्माइल शाहानी सां शाह हसन थाणे जे SHO अली गोहर लुंड पारां मुंहुंमारी कई वई ऐं सहाफ़ियुनि खे कवरेज खां ज़बरदस्ती रोकण जी कोशिश कई। कैमराऊं पिणु फुर कयूं वयूं। मुज़ाहिरो कंदड़ SSP दादू, DIG हैदराबाद ऐं IG सिंध सां मुतालबो कंदे घुर कई आहे त बदमस्त सिफ़ारशी SHO अली गोहर लुंड ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। SSP जे ऑफिस आगे कंदा छा को तो रेसिपी कन मन के जा मोक भी ना घणो जो थाने ते अची माण्हू वठी थाने ते भरी किलोमीटर हिनन पहिरे आया 3 बजे माण्हू वठी ते अची विहारियो थव हींअर वरी कवरेज हां जो जेका चवन हुनन जो मौके वई तवा जो मौके उते तू वठी न होडे वठी ना तू ते असा कवरेज कर न दी दे हिते छो थो वठी तू कवरेज कर न दी माने 4 माण्हू वठी थी हिते 4 माण्हू वठी आयो भरी पे तो मां भरी 4 माण्हू वठी थी भरी दो मां मुंजा रिश्तेदार कोन नी रिश्तेदार कोन मुंजा रिश्तेदार पैसा का असा का पैसा घुरिया पैसा तवा ता न पैसा का बतान पैसा तवा ता ने असा बतान पैसा का बतान पब्लिक दी शय